लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने में सख्त गर्मी हुजण करे शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 16 खां 20 कलाक लोड शेडिंग कई पई वञे, जंहिं करे कारोबार मुतासिर थी रहियो आहे। जॾहिं त माण्हुनि जूं ज़िंदगियूं मफ़लूज थी वियूं आहिनि। शहरियुनि जी शिकायतुनि ते नोटिस वठंदे अणएलाना लोड शेडिंग ख़िलाफ़ चेयरमैन टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन दड़ी लाड़काणो सरदार शाहरुख अनवर खान सियाल जो सेबको इंतजामिया खे ख़त लिखी लोड शेडिंग घटाइण लाइ ज़ोर भरियो। चेयरमैन टाउन म्यूनिसिपल कॉर्पोरेशन दड़ी लाड़काणो सरदार शाहरुख अनवर सियाल पारां दड़ी टाउन के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अणएलानिया लोड शेडिंग ते CEO सेबको सखर ऐं एसी लाड़काणो के ख़त लिखी लोड शेडिंग घटाइण ते लाइ ज़ोर भरियो त जीअं शहर में रहंदड़ शहरियुनि ऐं कारोबारी माण्हुनि खे लोड शेडिंग खां निजात मिली सघे। जॾहिं त कुछ वक़्तु अॻु MPA जमील अमन सुमरो पिणु ग्रेड स्टेशन जे विज़िट करे लोड शेडिंग जो शेड्यूल चेक कयो हुयो, उन बावजूद भी अमल न थियो। डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन एजाज़ अहमद लखारी पिणु CEO सेबको सखर के ख़त लिखी चुको आहे, उन बावजूद लोड शेडिंग न घटाई आहे।